बाराड़ के इलाके में जो है सो ज़मीन में पानी बीहण से अड़ा मच्छर पैदा थिया आहिनि अच्छे क़िस्म मच्छर जेके माण्हूअ खे चक हणनि था त उते उते ॾॾर थी थो वञे ऐं माण्हूअ जो जिस्म जेको आहे सो ॾॾरजी थो वञे सॼो ऐं ख़ारिश पैदा थिए थी। ख़ारिश जे करे ख़ारिश जे ज़ोफ़े करे माण्हू खे जेको आहे सो बुख़ार पैदा थो थिए वञी टेस्ट कराए अचे मलेरिया आहे। मलेरिया जी का बि सहूलियत कान्हे का। हिते अक्सर माण्हू ग़रीब रहनि था जेके गाॾी वारा मज़दूर ऐं हारी तबिके जा माण्हू रहनि था। उहे माण्हू वीचारा पेट पालीनि या जेको आहे मलेरिया जूं टेस्टूं कराइनि या मलेरिया जा कुरस वठनि। असां DOC कंबर्स खे अर्ज़ु था कयूं त महिरबानी करे अहिड़ियूं टीमूं खे मुक़ररु कयो जीअं पोलियो जूं टीमूं अचंदियूं ॻोठनि में वञी करे ऐं पोलियो जा फुड़ा पियारनि था ऐं उहे टीमूं अचनि ॻोठनि में मलेरिया जूं टेस्टूं कनि ऐं जंहिं माण्हू खे मलेरिया थिए थी उन्हनि खे मलेरिया जा डोज़ जो ऐं कोर्स जो त ग़रीब माण्हू जेको सहूलियत थिए। ग़रीब माण्हू पेट पालण में ॾुखियो आहे जेको आहे पेट नथो पाले सघे ऐं हिते सभु मज़दूर तबिको आहे। तव्हां महिरबानी करे असांजे मथां इहो रहम करम कयो त जेको आहे टीमूं मोकिलियो ऐं मलेरिया जो जेको आहे असांखे दवाऊं ॾियो। ऐं ख़ुशूसन असां UC जेको चौधरी जे नाज़िम साहब ऐं काउंसलरनि खे अर्ज़ु कंदासीं त हर साल जी वांगुरु महिरबानी करे हिन साल बि तव्हां जेको आहे सो थेली हाशुम आहे जेको आहे चौधरो आहे कलोल आहे खेरे ॻोठ आहे वकामुरी आहे इन इलाइक़नि में तव्हां स्प्रे करायो त जीअं मच्छर मरनि त माण्हू जेको आहे सुख जो साह खणनि। महिरबानी कयो साईं असांजे मथां महिरबानी।